अस्सलाम वालेकुम। मैं तव्हांजो पंहिंजो अख्तियार अली तायो साईं सखी सरवर शाह जे शान में ज़बरदस्त कलाम तैयार कयो आहे कालू अबड़े साहब। ख़ासि फरमाइश अमीर बख्श अबड़ो, मुनीर अबड़ो, आमिर अबड़ो, आबिद भयो, दादा शंकर लाल, इम्तियाज़ मेमन ऐं फ़हीम हकड़ो जी ख़ासि फरमाइश। अला वसायो महर ऐं फ़तेह मोहम्मद जी ख़ासि फरमाइश। वसे तुंहिंजी माड़ी मेलो वाडेहाड़ी, वसे तुंहिंजी माड़ी मेलो वाडेहाड़ी। साईं सखी सरवर शाह करे रहम जी निगाह, मुझी दिले आ दर्दन मारी। वसे तुंहिंजी, वसे तुंहिंजी, वसे तुंहिंजी माड़ी मेलो वाडेहाड़ी। वसे तुंहिंजी माड़ी मेलो वाडेहाड़ी। साईं गाजी गुलाम शाह हुआ, मुरीद जो चाह हुआ। साईं गाजी गुलाम शाह हुआ, मुरीद जो चाह हुआ। साईं सखी हाजर शाह कयो राज़ी या अल्लाह, जिते झुके थी दुनिया सारी। वसे तुंहिंजी, वसे तुंहिंजी, वसे तुंहिंजी माड़ी मेलो वाडेहाड़ी। वसे तुंहिंजी माड़ी मेलो वाडेहाड़ी। गुलशन सोनरो। सरवर शाह सोहणो मोतीअ जो आदाणो। सरवर शाह सोहणो मोतीअ जो आदाणो। नारायण था फ़कीर जिए माड़ीअ जो अमीर, दरगाह आ रहमत वारी। वसे तुंहिंजी, वसे तुंहिंजी, वसे तुंहिंजी माड़ी मेलो वाडेहाड़ी। वसे तुंहिंजी माड़ी मेलो वाडेहाड़ी। सखीअ जो आस्थानो नगर भी रोज़ानो। सखीअ जो आस्थानो नगर भी रोज़ानो। कालू अबेड़ो फ़कीरो आहे सिका जो सगीरो, जंहिं दर ते हयाती गुज़ारी है। वसे तुंहिंजी, वसे तुंहिंजी, वसे तुंहिंजी माड़ी मेलो वाडेहाड़ी। वसे तुंहिंजी माड़ी मेलो वाडेहाड़ी। साईं सखी सरवर शाह करे रहम जी निगाह, मुझी दिले आ दर्दन मारी। वसे तुंहिंजी, वसे तुंहिंजी, वसे तुंहिंजी माड़ी मेलो वाडेहाड़ी। वसे तुंहिंजी माड़ी
मेलो